नाज़रीन, सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त वालारियल कश्मीर में 90 लख शहरियुनि जी ज़िंदगी के शदीद ख़तरा आहिनि। भारत सूरत हाल खे उन हंध न वठी वञे जितां वापसी न हुजे। आलमी बिरादरी जूं अखियूं बंदि करणु दुनिया जे अमुन लाइ ख़तरनाक साबित थींदो। सदर जे ख़िताब दौरान मुख़ालिफ़ धुर गिरफ़्तार अॻवाननि जा प्रोटेक्शन ऑर्डर जारी न थियण ते ऐवान में हंगामो शुरू करे ॾिनो। स्पीकर जी डाइस जो घेराव करण ते मुख़ालिफ़ धुर ऐं हुकूमती मेंबरनि विच में चकरियूं थींदियूं रहियूं। अपोज़िशन गो न्याज़ी गो ऐं गो सिलेक्टेड गो जा नारा हंया। नए पार्लियामानी साल की शुरुआत ते स्पीकर असद कैसर की सदारत हेठ पार्लियामेंट जो गडियल इजलास थियो, जंहिंमें वज़ीर आज़म इमरान ख़ान, सेनेट चेयरमैन, पंजाब ऐं बलोचिस्तान के गवर्नरनि, वॾे वज़ीरनि, सामूंडी फ़ौज जे सरबराह, वफ़ाक़ी ममलकती वज़ीरनि ऐं सलाहकारनि ख़ुसूसी शिरकत कई। इजलास में सदर आरिफ अलवी के ख़िताब दौरान मुख़ालिफ़ धुर गिरफ़्तार अॻवाननि जा प्रोटेक्शन ऑर्डर जारी न थियण ते गोड़ शुरू करे ॾिनो। अपोज़िशन जमायतुनि पारां स्पीकर जी डाइस जो घेराव करे एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। गो न्याज़ी गो ऐं गो सिलेक्टेड गो जा नारा पिणु हंया विया। अपोज़िशन जे एहतजाज सबबि हुकूमती मेंबर बि स्पीकर जी डाइस आरो पहुची विया। अगर रफ़ी ऐं हुकूमती मेंबर हथे पिणु पइजी विया, जंहिं ते ॿियनि मेंबरनि अची मामले खे ठारे छॾियो। ऐवान में मुख़ालिफ़ धुर एहतजाज ऐं शदीद गोड़ सबबि वज़ीर आज़म इमरान ख़ान कननि में हेडफोन लॻाए छॾियो। मुख़ालिफ़ धुर जे एहतजाज बावजूद सदर आरिफ अलवी पंहिंजो ख़िताब जारी रखंदे अपोज़िशन खे मशवरो ॾिनो, तव्हां भले गोड़ कयो पर उन सां गॾु ॻाल्हि बि ॿुधंदा वञो त बहितर रहंदो। सदर आरिफ अलवी चयो त वालारियल कश्मीर बाबति भारत गडियल क़ौमुनि जे ठाराउनि खे तस्लीम करण खां इनकार कयो ऐं वादी में कर्फ्यू लॻाए मासूम शहरियुनि खे ज़ुल्म जो निशानो बणाइण जो सिलसिलो जारी रखियो वियो। हुन चयो त कश्मीर मसइले ते केतिरनि ई ॾहाकनि खां पोइ आलमी सतह ते बहस थियो। आलमी बिरादरी तस्लीम कयो आहे त कश्मीर मसइलो भारत जो अंदरूनी न पर इंसानी मसइलो आहे। कश्मीर बाबति अमरीकी सदर ऐं चीन जी कोशिशुनि जी भरपूर आजिया कयूं था। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो चवणु हो त वालारियल कश्मीर में 90 लख शहरियुनि जी ज़िंदगी खे शदीद ख़तरा आहिनि। उन सूरत हाल में आलमी बिरादरी पारां अखियूं बंदि करणु दुनिया जे अमुन लाइ ख़तरनाक साबित थींदो। संदसि वधीक चवणु हो त वालारियल कश्मीर भारत जो अंदरूनी मामिलो नाहे। भारत आलमी कानून ऐं शिमला मुआहदे जूं भञकड़ियूं पियो करे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी सियासी सिफ़ारत ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। सदर आरिफ अलवी वधीक चयो त पाकिस्तानी हुकूमत कश्मीर मसइले खे आलमी सतह ते भरपूर नमूने उथारियो आहे। 50 सालनि खां पोइ कश्मीर मामिलो सलामती काउंसिल में आणणु हुकूमत जी वॾी कामयाबी आहे।